3500 पूरा घट जो ऐं ही जेके 1500 रुपया बचा आहिनि हिन मां इंशाल्लाह राशन वठंदासीं। 5000 यूके मां जे अमानत मोकिली उन मां तव्हांजे साम्हूं 1500 रुपए जी असां चारपाई वरितीसीं। नहीं बकाया 1500 रुपया बचा। अटो आहे 5 किलो 500 रुपए जो, चांवर 5 किलो 650 रुपया, गिहु अधु किलो 230, साबुण सर्फ 120, टोटल ही 1500 अचे था 1500 रुपया। ॾिसो पूरा जंहिंमां हिकिड़ो मिसकिन पोरियत कुझु ॼाण हद में मूं ॾे आयो हुयो त बचड़नि खे चारपाई सख़्तु ज़रूरत आहे, उन लाइ खट वठण आया आहियूं। ऐं जेके पैसा बचंदा त उन्हनि जे बचनि जे लाइ राशन वठंदासीं। रब पाक अहिड़नि भाइरनि खे अॼु अज़ीम अता फरमाए जेके ग़रीबनि मिसकिननि जी सार पियल आहे। अच्छा घणो घणा 3500 पूरा घट जो ऐं ही जेके 1500 रुपया बचा आहिनि हिन मां इंशाल्लाह राशन वठंदासीं। 5000 यूके मां जे अमानत मोकिली उन मां तव्हांजे साम्हूं 3500 रुपए जी असां चारपाई वरितीसीं। नहीं बकाया 1500 रुपया बचा जंहिंमां ही राशन वठणु आया। त राशन छा छा कढियो अथव? अदा चांवर आहिनि, अटो आहे, गिहु आहे, सर्फ आहे, साबुण आहे। ॾेखारे बिल आहे? बिल ॾियो मूंखे, ॾियो फाड़ियोसीं पेपर जी। ही अटो आहे 5 किलो 500 रुपए जो, चांवर 5 किलो 650 रुपया, गिहु अधु किलो 230, साबुण सर्फ 120, टोटल ही 1500 रुपए जो बिल। ईअं न अचे था 1500 रुपया। ॾिसो पूरा ठीकु आहे साईं, महिरबानी। जी पुट ही 1500 रुपयनि जो तव्हांजो सामान वठी आया आहियूं। ही अचे ही चांवर तव्हांजा 5 किलो, ही तव्हांजो अटो, ही गिहु, ही साबुण, ही सर्फ, ही 1500 जो सामान, 3500 रुपए जी ये तव्हांजी चारपाई। जंहिं भाउ यूके खां अमानत मोकिली आहे, अमरजन खे चइजो त दुआ में असांखे यादि ज़रूरु कनि।